अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। खानपुर महर वेझो ॻोठु ख़ैर मोहम्मद मंगरियो में कई घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिं सबबि घरनि जो अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मंठार चने का। जी मंठार, छा तफ़सीलात आहिनि, कीअं बाहि लॻी आहे, छा नुक़सानु थियो आहे, आगाह कजो नाज़रीन खे। जी बिल्कुलु, खानपुर महर वेझो ॻोठु ख़ैर मोहम्मद मंगरियो में ओचितो बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि अरबाब मंगनार, हज़ारो मंगनार, अरबेलो मंगनार, ख़ालिद ऐं अमाला मंगनार जा घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि लॻण करे घरनि में पियल अनाज, सोना ज़ेवर, खटूं ऐं बिस्तरा, 2 मोटरसाइकिलूं, 1 मेंह, 2 ॿकरियूं ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड अमलो पहुतो, जंहिं बाद ॻोठाणनि ऐं फायर ब्रिगेड अमले बाहि विसाए वरिती। ॻोठाणनि जो चवणु आहे त बाहि सबबि अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे। असीं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, वाहर कई वञे। मीर मंठार चना, सच्चाई। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।